अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उसूल नज़रियो या फ़र्द या ख़ानदान जे उनवान हेठ नामियारो कोम्पर सगवान ख़ालिक जूणे जो लिखे थो। हिकु पीर पारां पंहिंजे शुजरे नस्ल जी बुनियाद ते वोट घुरण जी ॻाल्हि ते सिंध में सोशल मीडिया ते वॾो बहस हली रहियो आहे। तबसरा कंदड़नि जी अक्सरियत दुरुस्त मौक़िफ़ रखियो आहे, पर हिते सुवालु इहो थो उथे त ईअं मामला केसिताईं कीअं हलंदा। असां पाण बि हिते सियासत में नस्ल ऐं ख़ानदान खे अहमियत ऐं उसूल नज़रिए ते शख़्सियत परस्ती खे फ़ोक़ियत ॾींदा रहिया आहियूं। मिसाल तौरु को कंहिं शख़्सियत जो पुटु आहे, पोटो आहे, ॾोहिटो आहे, उन बुनियाद ते असां सियासी सिफ़बंदी जो तयन कंदासीं ऐं उन बुनियाद ते सिंध जे मुस्तक़बिल लाइ उमेदूं रखंदासीं। पोइ जॾहिं उहे पूरियूं न थींदियूं त मायूस थींदासीं। उहो पीर जंहिं पार्टी में आहे उनजो सरबराह जेको संस वालिद बि आहे, वॾे वाक चई चुको त असांजो वजूद इस्टेब्लिशमेंट जे करे आहे। वरी उनजो वालिद जेको बि उन पार्टी जो सरबराह हो, सीने ते हथु हणी चवंदो रहियो त मां इस्टेब्लिशमेंट जो माण्हू आहियां। हाणे जेकॾहिं असां लीडरनि खे संदसि पार्टियुनि खे प्रोग्राम ऐं उसूल जे बुनियाद ते परखियूं हा त अॼु असांखे मायूसी बि न थिए हा ऐं शायदि सिंध जी सूरतहाल बि कुझु बहितर हुजे हा। साॻी तरह हिकिड़ी पार्टी गुज़िरियल 18 सालनि खां सिंध जी भींग करे रही आहे ऐं कुर्सी ख़ातिर सिंध जा मुस्तक़िल मुफ़ाद विकिणी रही आहे, सिर्फ़ु नस्ल ऐं ख़ानदान जे नाले ते। वधीक अफ़सोस जी ॻाल्हि त रुॻो इक़्तिदारी पार्टियुनि में न, पर सिंध जे हक़नि जी सियासत में बि नस्ल ऐं ख़ानदान जो अनसर उसूल नज़रिए ऐं सियासी प्रोग्राम ते ग़ालिबु थींदो थो वञे। ऐं जॾहिं असां उसूल आदर्श ऐं सियासी प्रोग्राम खे पासीरो रखी नस्ल ऐं ख़ानदान जे बुनियाद ते फ़र्दनि खे अहमियत ॾियूं था, असांखे ख़बर ई नथी पवे त उन्हनि जा सभिनी जा रस्ता साॻी मंज़िल ॾांहुं था वञनि जिते सिंध जे इज्तमाही मुफ़ादनि जा सौदा थींदा आहिनि। जॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे त तेसिताईं काफ़ी देरि थी चुकी हूंदी आहे, पोइ भले असां अॼोकी सूरतहाल वांगुरु दुरुस्त मौक़िफ़ इख़्तियार कयूं, पर नुक़सानु थी चुको हूंदो आहे। पोइ असांखे रुॻो अफ़सोस पले पवंदो आहे। वरी असांखे नयूं उमेदूं रखी कंहिं बि माफ़ूक़ुल फ़ितरत शख़्सियत जो इंतज़ारु कंदा आहियूं। अहिड़ा तजुर्बा आख़िर असां केसिताईं कंदा रहंदासीं। बहितर न थींदो त माज़ी मां सबक़ सिखंदे मुस्तक़बिल लाइ हाणे खां ई नई सिफ़बंदी करियूं, जंहिंजो बुनियाद उसूलनि, आदर्शनि ऐं वाज़ह सियासी प्रोग्राम वारी सियासत हुजे। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।